पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त ला सियाम लिमल्लम युजमे क़ब्ल अल फजर, त जेको माण्हू फजर जी अज़ान खां अॻु में यानी कि राति जो रोज़े जी नीयत नथो करे, इन माण्हू जो रोज़ो आई कोन्हे को। मिठी मां मुजीबुर रहमान सलफ़ी साहब सवाल कनि था रोज़े जी नियत जे हवाले सां त रोज़े लाइ नियत कंहिं वक़्तु कई वञे, कहिड़े वक़्तु रोज़े जे लाइ नियत करण जी खपे? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन नबीना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि अजमईन, अम्मा बाद। शुरू में तव्हां जेका ॻाल्हि कई त असांजे सिंध में काफ़ी सारे शयुनि में माण्हू लाशूरी जे करे, लाइल्मी जे करे ग़लति कमनि में रुधल मसरूफ़ आहिनि। और सुञातो हुन ॻाल्हि में इहा बि हिकिड़ी वॾी ग़लती आहे। असां वटि अक्सर ॾिठो वञे थो त काफ़ी माण्हू राति जो सहरी बि कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त सुभाणे ॾिसंदासीं सिज उभरे खैरनि जो, पोइ जे ॾींहुं थधो हुयो त रोज़ो रखी वठंदासीं या छॾे वठंदासीं। ऐं काफ़ी माण्हू चवंदा आहिनि ॾिसंदासीं फलाणे पासे मूंखे सफ़रु करिणो आहे, जेकॾहिं निकिरी वियुसि त ठीकु आहे, जे न निकितसि त आउं रोज़ो जी नियत करे वठंदुसि। यानी कि माण्हू रोज़े जी नियत खे ॾींहं ॾांहुं मनसूब कंदा आहिनि। जॾहिं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो इन मामले में सरीह फरमान आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जेको माण्हू रोज़े जी नियत राति जो नथो करे उन माण्हू जो रोज़ो ई कोन्हे को। हदीस किताब सुनन नसाई में किताब सियाम में इमाम नसाई रहमतुल्लाह हिकिड़ो मुस्तक़िल बाब इन नाले सां क़ाइमु कयो आहे त अन नियतो फि सियाम। उते हदीस आंदो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त ला सियाम लिमल्लम युजमे क़ब्ल अल फजर, त जेको माण्हू फजर जी अज़ान खां अॻु में यानी कि राति जो रोज़े जी नियत नथो करे, इन माण्हू जो रोज़ो आई कोन्हे को। त यानी कि फ़र्ज़ रोज़ा जीअं रमज़ान जा रोज़ा अचनि पिया, इन रमज़ान जे रोज़नि जे लाइ फजर जी अज़ान खां अॻु में राति जो हर सूरत में नियत करणु ज़रूरी आहे। जेको माण्हू उन टाइम ते नियत नाहे करे सघियो त हाणे उनजी का बि नियत कान्हे, हाणे उन जो को बि रोज़ो कोन्हे। त इन हदीस मुबारका जी रोशनी में असांखे मालूम थिए थो जेका असांजे मुआशिरे में इहा ज़हानत वेठल आहे त सुबुह जो नियत कंदासीं, इहा शइ बिल्कुलु ग़लति आहे। जेकर माण्हू खे रोज़ो रखिणो आहे त राति जो नियत करे, जे राति जो नियत नथो करे त सुबुह जी नियत कारगर कान्हे का। अल्लाह पाक समझ तौफ़ीक़ अता फरमाए।